सांघर में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर हाजी ख़ुदाबख़्श राजड़ शुगर मिल सांघर जे CEO ग़ुलाम हैदर हाजी दस्तगीर पारां तालुक़े सांघर बरसात दौरान बेघर थियल मुतासिरनि में राशन बैग विरहाया। उन मौक़े ते अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर हाजी ख़ुदाबख़्श राजड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हज़रत पीर साईं पगारे जे हुकुम तहत सांघर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिं गजरी वर्कशॉप UC साधड़ो UC पेहर ऐं हज़ारे बरसात मुतासिरनि खे पंहिंजी मदद पाण तहत राशन बैग टेंट मच्छरदानियूं ऐं ॿियो खाधो खुराक जो सामान फ़राहम कया आहिनि। हिननि वधीक चयो त सांघर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फ्री मेडिकल कैंप लॻाया आहिनि जिते माहिर डॉक्टरनि पारां 2000 खां वधीक मुतासिर मरीज़नि जे चेकअप करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। हिननि वधीक चयो त असीं बिना के फ़र्क़ जे मुतासिरनि जी माली मदद कयूं ऐं मुतासिरनि जे हर ॾुखे वक़्त में गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासूं। मुतासिरनि जी मदद करणु असां ते फ़र्ज़ु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।